करड़ाह प्रेस क्लब आॾो साफ़ीन ऐं सिविल सोसाइटी पारां बेदर्दी सां क़त्ल कयल अजी लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अॻवान एहतजाज कंदे चयो त साफ़ी ते हर रोज़ ज़ुल्म जा पहाड़ कराया पिया वञनि। साफ़ीन खे परेशानी ऐं मुसीबतनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ताज़ो हक़ सच लिखण था साले पुट जे सेंटर साफ़ी अजी लालवाणी खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उनजो ॾोह सिर्फ़ु इहो ई हो त हिन हमेशह ग़रीबनि मज़लूमनि जो आवाज़ु बुलंद कयो, जंहिंजी सज़ा हिनखे गोलियुनि जी सूरत में मिली। हिननि वधीक चयो त जेसीं ताईं अजू लालवाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं सुख जो साह न खणंदासीं। हुकूमत इंटेलिजेंस इदारनि खे घुर्जे त फौरी तौरु कार्रवाई करे बेगुनाह क़त्ल थियल अजू लालवाणी जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। जॾहिं त क़ातिल गिरफ़्तार न थिया त ॿिए सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। रिपोर्ट अब्दुलरहमान फुल, शाहीन न्यूज़।